असां हिन वक़्तु मौजूदु आहियूं सिंध जे भलोड़ शाइर अली मोहम्मद उॾेराई जे घर ते। अली मोहम्मद उॾेराई जेको हिन वक़्तु तमामु घणी मुफ़लिसी वारी ज़िंदगी गुज़ारे रहियो आहे। फाले जे अटैक ऐं रीढ़ जी हड्डी जे मसइले सबबु हू त हींअर बिस्तरे भेड़ो थियल आहे। अचो त उन सां ॻाल्हि ॿोल कयूं था, उनजो छा चवणु आहे। हीउ मुंहिंजो अली मोहम्मद उॾेराई, हीउ मुंहिंजो चाचो आहे। हिन सां गॾु ऐं हींअर बीमार थी आहे, बिस्तरे जे हवाले थी आहे। असां सिंध वारनि खे अपील था करियूं, सिंध सकाफ़त वारनि खे ऐं जाम गौराम खे ऐं असां जेको वज़ीर आज़म आहे उनखे अर्ज़ु था कयूं, बिलावल भुट्टो खे अर्ज़ु था कयूं, चाचा जी जेतिरी सहायता करणु खपे, घुरिजे त इलाजु करायो। को बि असां लाइ केरु आयो कोन आहे हिते, न के हाल वाल पुछण वारो आहे, या जो संगत वारो अचे पियो, ॿियो को बि सरकारनि मां केर बि न आयो आहे हिते। सिंध जो भलोड़ शाइर ऐं सरमायो आहे। हिन सॼी उमिरि शाइरी खे अर्पी 5000 खां वधीक सिंधी गीतनि जो ख़ालिक़ हिन वक़्तु बीमारी जे बिस्तरे ते दाख़िल आहे ऐं इंतिहाई ग़ुरबत, मुफ़लिसी ऐं कुसुम परसी वारी ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर आहे। अली मोहम्मद उॾेराई पंहिंजे दौर में फौजिया सूमरो, अहमद मुग़ल समेत ॿियनि केतिरनि ई फ़नकारनि खे कामयाबी जे बुलंदियुनि ते पहुचायो, पर अॼु उहो ई शाइर आहे जेको हिन वक़्तु निंढणकाई ऐं बेवसी वारी हालत में ज़िंदगी गुज़ारे रहियो आहे। अली मोहम्मद उॾेराई जी शाइरी एवज़ अरबें रुपया कमाईंदड़ नाज़ प्रोडक्शन, थर प्रोडक्शन, MRC, कोमल कशिश प्रोडक्शन समेत केतिरियूं कैसेट कंपनियूं अरब खरबपति थी वियूं, पर हीउ शाइर अॼु बि ज़िंदगी जे इंतिहाई ॾुखे दौर मां पंहिंजो गुज़री रहियो आहे ऐं हिन वक़्तु ताईं हिन जी कंहिं बि सहायता ऐं सार न लधी, न कंपनी वारनि, न के सरहदीअ वारनि, न अहले अरबाब इक़्तिदार वारनि। हे अली मोहम्मद उॾेराई जेको हिन वक़्तु रीढ़ जी हड्डी ऐं फालिज जे अटैक सबबु काफ़ी अरसे खां बीमार आहे, बिस्तरे भेड़ो आहे। हिन जी मदद थियणु घुरिजे। शाइर क़ौमनि जो सरमायो हूंदा आहिनि। अरब मुआशिरे में जॾहिं को बि शाइर पैदा थींदो हो त उन क़बीले खे उहो इज़त ऐं एतिराम जी निगाह सां ॾिठो वेंदो, पर बदकिस्मत असांजे पाकिस्तान ख़ासि तौर ते सिंध में टैलेंट जो को बि जेको सो क़दुरु न आहे ऐं हे जेके ॾात धणी आहिनि, शाइरनि, अदीबनि, दानिश्वरनि, इहे मुफ़लिसी ऐं ग़ुरबती वारी ज़िंदगी गुज़ारे रहिया आहिनि। हिन वक़्तु इक़्तिदार धणियनि सिंध हुकूमत ख़ासि तौर ते सकाफ़त खाते खे घुरिजे हा त अली मोहम्मद उॾेराई खे आथत ॾे ऐं हुनजो सरकारी ख़र्च ते इलाजु कराया, पर अफ़सोस सां चवणो थो पए त हेसि ताईं को बि अवामी नुमाइंदो हिन वटि लड़ी न आयो। 8 ॿारनि जो पीउ ऐं 10 घर भातियुनि ते मुश्तमिल कुटुंब खे हलाईंदड़ अली मोहम्मद उॾेराई ॻच अरसे खां बीमार रहण सबबु बेरोज़गार आहे। हिन जो को बि वसीलो न आहे। हे ई ख़ानदान मुंतज़िर आहे अरबाब इक़्तिदार, हुकूमत ऐं वस वारनि जो त केरु थो अॻिते अचे असांखे आथत थो ॾे, असांजी मदद थो करे। वज़ीर आला सिंध, सकाफ़त खाते सिंध ऐं ख़ासि तौर ते असांजे हल्के जो जेको MP आहे सरदार जाम अवेज़ बिजार ख़ान जोखियो साहिबु, ऐं उन सां गॾोगॾु अली मोहम्मद उॾेराई जो तालुक़ु ठटे ज़िले जे तालुके घोड़ाबारी सां आहे ऐं ख़ासि तौर ते उतां जे MPA हाजी अली हसन ज़रदारी साहिब खे बि अपील थी कजे त उहे अॻिते अचनि ऐं अची हिन ग़रीब ऐं मिसकिन शाइर जी सर ते हथु रखी हिन जी माली मदद कनि ऐं सरकारी ख़र्च ते हिन इलाजु कराइण सां गॾोगॾु हिन जो माहवार वज़ीफ़ो मुक़ररु करे त जीअं हीअ पंहिंजी ज़िंदगी जा आख़िरी ॾींहं आराम सां गुज़ारे सघे। अली मोहम्मद उॾेराई माण्हू माण्हू नज़र में आ, ज़िद छॾे पंहिंजी ज़िंदगी ठाहे, दुख में केर बि कंहिंजो नाहे। हाणे ख़बर पई आहे, हाणे होश में आयसि हाल विञाए। हाणे ख़बर पई आहे, रोई रोई छॾियो मूं रत सुकाए। हाणे ख़बर पई आहे, सुख जो साथी सभु को आहे, दुख में केर बि कंहिंजो नाहे। हाणे ख़बर पई आहे, हाणे होश में आयसि हाल विञाए। हाणे ख़बर पई आहे, रोई रोई छॾियो मूं रत सुकाए। हाणे ख़बर पई आहे, हाणे होश में आयसि हाल विञाए। हाणे ख़बर पई आहे, रोई रोई छॾियो मूं आहे त मुंहिंजी बीमारी जो सबबु रीढ़ जी हड्डी जेका
मां ऑपरेशन करायो नसीम डॉक्टर हैदराबाद में 2003 में आफ्ताब कुरैशी के मारी वियो। उनखां पोयां वरी जेको डॉक्टर नेशनल हैदराबाद में इलाज कयो। पोइ MNI जे डॉक्टर मूंखे पुछियो त हुन चयो त रीढ़ जी हॾी में सतनि हॾियुनि जो मसइलो आहे, सत हॾियूं ख़राबु आहिनि, इहे हॾियुनि जा सुराख बंदि थी विया आहिनि। रीढ़ जी हॾी खे ऑपरेशन करे खोलिबो ऐं उते नसूं दॿियूं उते नसूं ॿाहिरि कढिबियूं, तंहिंखां पोइ माण्हू सही थींदो। ऐं इहा जेकी लखे रुपए जा ख़र्चो आहिनि सो आउं ग़रीब माण्हू किथां आणा। आउं अर्ज़ु कयां थो सिंध सरकार वज़ीर आला सिंध ऐं सखावत खातो साईं सरदार शाह उनखां पोइ हाजी रशीद सरदारी खे साईं शहजाद शाह शरीफ़ साहिब खे साईं शफ़क़त शाह शरीफ़ साहिब खे ऐं जाम गौराम उनखे ऐं ॿिया वसवारा उन्हनि खे त हिन वक़्तु मुंहिंजी इहा पोज़ीशन आहे हलण खां लाचार टंगनि ॿाहनि खां लाचार। पहिरीं हीअ ॿांह हीअ टंग इहा मुंहिंजी कमज़ोर हुई, हिन वक़्तु हीअ साॼो ॿांह ऐं सॼी टंग कमु छॾे वयूं। हाणे चारे बाज़ में कमु चलिया आहिनि। हाणे 3-4 माण्हू उथारनि, 3-4 माण्हू विहारनि, बिस्तरे दाख़िल आहिनि ऐं कहिड़े पासे हीअ अखि कमु नथी करे, ॿिए पासे हीअ अखि जो थोरो नज़र पवे थो, थोरो नज़र पवे। असां घर में 10 पासे जंहिंमें 8 बचा मुंहिंजा, रोज़गार खां कासिर, हलण खां कासिर, आख़िर मुंहिंजी नौकिरी न रोज़गार धंधो न कुझु कोन्हे। जे आहे हो आहे त इहे 2 रुपया मूंखे मिलंदा हुआ शहरो शहर मां सो कारोबार बंदि थी वियो। हाणे बेरोज़गार आहियां ऐं धंधो न नौकिरी आहे। महिरबानी करे वसवार खां चवां थो त मुंहिंजी सार संभाल कनि ऐं मुंहिंजो इलाजु कराइनि ऐं मुंहिंजी माली मदद कनि। हीअ मुंहिंजा अली महमूद उॾेरा, हीअ मुंहिंजो चाचो आहे। हिन सां गॾु ऐं हींअर बीमार थी आहे, बिस्तर जे हवाले थी आहे। असां सिंध वारनि खे अपील था करियूं, सिंध सखाफ़त वारनि खे ऐं जाम गौराम खे ऐं असां जेको वज़ीर आज़म आहे उनखे अर्ज़ु था कयूं, बिलावल भुट्टो खे अर्ज़ु था कयूं चाचा जी जेतिरी सहायता करणु खपे, घुरिजे त इलाजु करायो। को बि असां लाइ केरु आयो कोन आहे हिते, न के हाल वाल पुछण वारो आहे या संगत वारो अचे पियो, ॿियो को बि सरकारनि मां केर बि न आयो आहे। उॾेराई सिंध जो भलोड़ शाइर ऐं सरमायो आहे। हिन सॼी उमिरि शाइरी खे अर्पी 5000 खां वधीक सिंधी गीतनि जो ख़ालिक़ हिन वक़्तु बीमारी जे बिस्तरे ते दाख़िल आहे ऐं इंतिहाई ग़ुरबत, मुफ़लिसी ऐं कुसुम परसी वारी ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर आहे। अली मोहम्मद उॾेराई पंहिंजे दौर में फौजिया सूमरो, अहमद मुग़ल समेत ॿियनि केतिरनि ई फ़नकारनि खे कामयाबी जे बुलंदियुनि ते पहुचायो, पर अॼु उहो ई शाइर आहे जेको हिन वक़्तु निंढणकाई ऐं बेवसी वारी हालत में ज़िंदगी गुज़ारे रहियो आहे। अली मोहम्मद उॾेराई जी शाइरी एवज़ अरबें रुपया कमाईंदड़ नाज़ प्रोडक्शन, थर प्रोडक्शन, MRC, कोमल कशिश प्रोडक्शन समेत केतिरियूं ई कैसेट कंपनियूं अरब खरबपती थी वियूं, पर हीउ शाइर अॼु बि ज़िंदगी जे इंतिहाई ॾुखे दौर मां पंहिंजो गुज़री रहियो आहे ऐं हिन वक़्तु ताईं हिन जी कंहिं बि सहायता ऐं सार नाहे लधी, न कंपनी वारनि, न सरंदीअ वारनि, न अहले अरबाब इक़्तिदार वारनि। हे अली मोहम्मद उॾेराई जेको हिन वक़्तु रीढ़ जी हॾी ऐं फालिज जे अटैक सबबु काफ़ी अरसे खां ऐं बीमार आहे, बिस्तरे भेड़ो आहे। हिन जी मदद थियणु घुरिजे। शाइर क़ौमनि जो सरमायो हूंदा आहिनि। अरब मुआशिरे में जॾहिं को बि शाइर पैदा थींदो हो त उन क़बीले खे उहो इज़त ऐं एतिराम जी निगाह सां ॾिठो वेंदो, पर बदकिस्मत असांजे पाकिस्तान ख़ासि तौर ते सिंध में टैलेंट जो को बि जेको सो क़दुरु न आहे ऐं हे जेके ॾात धणी आहिनि, शाइरनि, अदीबनि, दानिश्वरनि, इहे मुफ़लिसी ऐं ग़ुरबती वारी ज़िंदगी गुज़ारे रहिया आहिनि।
जी नाज़रीन, बिल्कुलु तव्हां हिन वक़्तु ॻाल्हियूं ॿुधियूं शाइर अलीमद उडराई ऐं उनजे घर भाती उन सां गॾोगॾु समाज अॻुवाणनि जूं। उन्हनि जो बि इहो ई चवणु आहे त अलीमद उडराई जेको हिन वक़्तु तमामु घणी कसम फरसी वारी ज़िंदगी गुज़ारे रहियो आहे, सिंध हुकूमत खे ऐं ख़ासि तौर ते सकाफ़त खाते खे घुरिजे त जेकॾहिं त सकाफ़त खाते में केतिरे फ़नकारनि जे लाइ केतिरा ई फंड रखिया वञनि था, पर उहे फ़नकारनि ताईं पहुचनि नथा। हिन वक़्तु सकाफ़त खातो ऐं सिंध हुकूमत खे घुरिजे त हिन फ़नकार जी जेको आहे हिन जे लाइ माहवार वज़ीफ़ो मुक़ररु कयो वञे ऐं उन सां गॾोगॾु हिन जो सरकारी ख़र्च ते इलाज करायो वञे। कैमरा टीम सां गॾु मोहम्मद अली मल्ला, सोच टीवी घारो। सब्सक्राइब कयो अवांजे पंहिंजे चैनल सोच टीवी के ऐं बेल आइकन के दबाएं कदें भी न विसारींदा। सब्सक्राइब करें आपके अपने चैनल सोच टीवी को और बेल आइकन पर क्लिक करना ना भूलें। Don't forget to subscribe our channel Soch TV and press the bell icon.